डहर की शहर में गंदगी समेत बुनियादी मसलन के हल लाइ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां पब्लिक पार्क में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई हुई, जंहिंमें सतप क़ौमी अवामी तारीख़ में मुस्लिम लीग नून, फंक्शनल लीग, PTI, PP शहीद भुट्टो समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं जे अॻवाननि, वकील बिरादरी, वापारी तंज़ीमुनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरी जे अॻवाननि ऐं शहरनि वॾेंग में शिरकत कई। इन मौक़े ते APC खे ख़िताब कंदे सतप अॻवान वकील जाम अब्दुल फताह समे जे अवामी आवाज़ TV जे रमज़ान पीरज़ादे मैडम राहिला शर्म बिन ख़िताब कंदे चयो त हितां जे सियासी बुतारनि जी ज़ाती इख़्तिलाफ़नि करे डहर की शहर मुकमिल तौर ते तबाह थी वियो आहे। गुज़िरियल 10 सालनि खां तरक़ियाती कम न थिया आहिनि। ड्रेनेज सिस्टम मुदे ख़ारिज थियण सबबि नाकारा थी वियो आहे। शहरी आबादी में तेज़ी सां इज़ाफ़ो थियण सबबि शहर जी ॻुतल आबादी वारा पाड़ा रोड रस्तनि, नालियुनि ऐं स्ट्रीट लाइट्स जहिड़नि सहूलियतुनि खां महरूम आहिनि, जॾहिं त शहर गंदगी जे वरचड़ लाइ। आख़िर में डहर की शहर जे बुनियादी मसइलनि जे बाक़ाइदा हल लाइ डहर रुकनी कमेटी पिणु जोड़ी वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk